अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 12 फेबरवरी ऐं सुबुह जा थिया आहिनि 10:30 ऐं मां हिते मसरूफ़ आहियां हिन सामान जी पैकिंग करण में। असल में कल्ह शाम जो ज़हरा खे इहो खणणो हो पर वीचारनि खे ॾाढी देरि थी वई मुख़्तलिफ़ घरनि जा कम कंदे कंदे, त हुननि जेको आहे न खयो कल्ह सामान। सुबुह आई त मां हुनखे हिकिड़ी हिकिड़ी शइ खोले ॾेखारी चङी तरह प्रॉपरली, ऐं हाणे मां जेको आहे पैक थी करे रखां छो त अॼु ज़रूरु खणी वेंदी इनशाला। ऐं उन खां सवाइ खीर वारो हाणे आयो आहे, खीर ॾेई वियो आहे। ऐं अंदरि मुंहिंजे कमरे जो सीन, कंप्यूटर ऑन करे आई आहियां, हिकिड़ी वीडियो अपलोड थी थिए फेसबुक वारी यूट्यूब ते। सो मुंहिंजो कमनि जो सिलसिलो जारी आहे। हिननि जो सॼो सामान हिते मां पैक करे रखियो आहे त जीअं हिननि खे खणण में आसानी थिए। ऐं अॼु मूंखे ॿाहिरि प्लांट्स खे पाणी बि ॾियणो आहे, अंदरि ॿाहिरि ॿिन्ही पासे कुझु किचन जो कम बि आहे। ऐं मुंहिंजो वीडियोज़ अपलोड ऐं डाउनलोड जो सिलसिलो जेको आहे उहो अञा हली रहियो आहे, उहो कंप्लीट कंदमि। उन खां पोइ मां वेंदमि ॿाहिरि कमु करणु। मुंहिंजी आख़िरी वीडियो जेका आहे अपलोड थी थिए यूट्यूब ते, ऐं मां पाइप हिते कढियो आहे, पाणी ॾींदमि हाणे। ऐं हिकिड़ी हीअ जेको मां प्लांट उन ॾींहुं वरितो ॾाढो प्यारो आहे माशाल्लाह, गुल बि अथसि। पर मां सोचां थी हिन खे ॿाहिरि हणां ज़मीन में, या अंदरि बि ज़मीन में ई हणां हिन खे मां, छो त हिन पाड़ एॾी वॾी आहे, पकी पाड़ अथसि, त कुंडीअ में हे अलाए सर्वाइव कंदो या न, या वधंदो या न। सो ॾिसां थी हितां कान का कुंडी हटायां थी। मुंहिंजे ख़्याल में हे मुंहिंजो वरी वॾो थियणु लॻो आहे माशाल्लाह, छो त बहार हाणे शुरू थींदो त हीउ मुंहिंजो वाइट लिली वधे थो। त हितां हिन खे हटायां या हिन खे हटायां, हिकिड़ो प्लांट हटाए ऐं मां उन जी जाइ ते ज़मीन में जेको आहे इहो हणां थी पई गुलनि वारो, त इनशाला वॾो थी वेंदो। सो बसि अचां थी हाणे, आख़िरी वीडियो जेका आहे अपलोड थी वञे त कंप्यूटर बंदि करे ऐं पोइ वरी अची हिते कमु कंदमि। जंहिंमां काफ़ी सारो खोटियो आहे हिते प्लांट हणण जे लाइ। ऐं हिन में सॼे में अंदरि रूट्स आहिनि जेके ॿाहिरि प्लांट्स लॻल आहिनि, अंदरि त कोई प्लांट न आहे ज़मीन में, जेके आहिनि बि त हितां खां परे आहिनि। त हीअ मां खॾो जेको आहे थोरो अञा डीप कयां, बहरहाल एतिरो काफ़ी आहे मुंहिंजे ख़्याल में। ऐं हीअ आहे प्लांट जी थैली कटींदमि। बसि दिलि थी चए त कुझु हिते कमु कयां, ऐं थोरो मुंहिंजो इसराण जो आहे ॿाहिरि वञण जो बि इरादो, कटिजे नथी हिनसां। बहरहाल कटणु ज़रूरी कोन्हे, फाड़े था छॾियूंसि। ऐं मां इसराण वेंदासीं बाज़ारि, यानी थोरो परे ते हिन वेझी बाज़ारनि में न, छो त इसराण जा कुझु रवा वठिणा आहिनि, कोई मतिलबु ईअं नंढा नंढा 2-3 कम आहिनि जेके हितां वेझे मां न थींदा, उन जे लाइ लाज़मी असांखे परे वञिणो आहे। सो हीअ हाणे मां ॿिन्ही हथनि सां खोलियां। सो हीअ बूटो मुंहिंजो लॻी वियो माशाल्लाह, फस्ट क्लास नमूने। ऐं एक्स्ट्रा मिटी जेका वेठा निकिती उहा मां हिते ई छॾे ॾिनी आहे, त वरी जीअं जीअं कुझु कुंडनि में खुटंदी आहे त उन्हनि में ऐड कंदी वेंदसि। हिन खे परियां हिकिड़ो पथर ॾियणो आहे मूंखे, ऐं हिकिड़े ॾींहुं वॉक ते वियमि त इहो पथर हिकिड़े ॾींहुं न बल्कि रोज़ु पियो हूंदो, कोई बि न खणंदो, त वरी मां खणी आयमि फाइनली। हालांकि हे पथर पिया आहिनि पर हे मुंहिंजा डेकोरेटिव पथर आहिनि, त इन्हनि खे मां अहिड़े कंहिं बि कम में यूज़ न कंदमि। सो हिन खे परियूं ॾेई थी छॾियां जीअं हिन खे टेक हुजे, छो त फ़िलहालु हे नओं आहे, जेसि ताईं वञी पंहिंजी पाड़ हणी ऐं नई जाइ ते सेट थिए। ऐं मां पहिरियों बि तव्हांखे ॿुधायो हूंदो त प्लांट्स जेके हूंदा आहिनि शौक़ में अची वेंदा आहिनि अगरि हुननि जी जाइ बदिलजंदी आहे या हुननि जी कटिंग थींदी आहे। सो हाणे पाइप सेट कंदमि, पाणी ॾेई वरितो अंदरि बि ॿाहिरि बि। कुर्सी बि धोई छॾी, पर वीचारी ॿाहिरि रखी रखी न हिन ते उस जी तपिश पवंदी रहंदी आहे, त वीचारी सफ़ा फिटी वई आहे। सो ॿाहिरां ऐं वाइपर न हयो आहे, मां ॾाढी थकी पई आहियां, पाइप हिते ई छॾे ॾिनो आहे। ऐं मां ख़ौफ़ज़दा थी वियमि, डिॼी वियमि इलाही सारो। हूअं परे खां न डिॼां पर अचानक सां डिॼां थी। हाणे हीअ ॾिसजो, हे जेको भित ते जेका हीअ कारी लाइन तव्हांखे नज़र थी अचे न, हीअ लकीर, इहो सांड्रो वेठो आहे प्लांट्स में, त इन जो पुछतो नज़र अचे इहो। त जीअं मां हिन मथे प्लांट में पाणी विधो, चपक करे ॿाहिरि निकितो ऐं मां सफ़ा ॾकी वियमि। पर हाणे तंहिंजे करे मां वञा थी, हिते ई वेठो आहे, अलाए कॾहिं खां पहिरियों हेठि प्लांट्स में हुयो, हाणे मथे हलियो आहे। हालांकि मुंहिंजी अॼु मर्ज़ी त मां हिननि प्लांट्स खे चङी तरह सां उघंदमि, वीचारनि ते ॾाढी मिटी पइजी वई आहे, पर न बाबा मां नथी बीह सघां हिते। पर हाणे छा थो करे सघिजे, इहे बि अलाह जी मख़लूक़ आहे, हिननि खे इन्हनि प्लांट्स में वेहणो आहे, हिते ई वेहणो आहे। सो बहरहाल बाक़ी सभिनी प्लांट्स खे पाणी वाणी ॾेई वरितो, सभु सेट थी विया। अलाह करे त दुआ कयो त हीउ मुंहिंजो प्लांट हिते लॻी वञे।
ऐं हिन जे भरिसां ॿियो कुझु न पोखींदमि, छो त जीअं हिनखे प्रॉपर स्पेस हुजे त हे चङी तरह सां वधे। हे सुकियूं काठियूं त मां ॿिलियुनि जे करे हयूं, इन करे हिन पासे हाणे ॿिलियूं जंप न खाईंदियूं। सो हलूं था हाणे अंदरि, इलाही देरि थी वई आहे। देरि यानी हिते कमु कंदे मूंखे काफ़ी टाइम थी वियो आहे। हिते आहे लंच जी तयारी, ऐं मां कल्ह वारी बचियल पली आहे उहा गरम थी कयां पंहिंजे लाइ, त हिते रखी अथमि स्टील जी प्लेट में विझी, ऐं चांवरनि जो चिल्लो पचाईंदमि, मां इहो खाईंदमि। ऐं सुराण जेको आहे राति बिरयानी पचाई त उहा इलाही सारी पई आहे, त पली हुजे ऐं पोइ बिरयानी हुजे त मां त पली खाईंदमि, ठीकु आहे। सुराण बिरयानी खाईंदी, ऐं उनखां पोइ असां निमाज़ पढ़ी ऐं पोइ निकिरंदासीं ॿाहिरि। 3 थिया आहिनि पूरा, ऐं मां सुराण वञूं था ॿाहिरि। हे मां घरु वेठी गमला घुराया आहिनि, होम डिलीवरी करे विया। ऐं छो त मां गेट ते चई छॾियो चौकीदार खे, कॉलोनी जे गेट ते, त कोई ठिकर वारो अचे त ॿुधाइजांइ। त उहो आयो त हुनखे चई, पोइ मूंखां व्हाट्सएप नंबर वठी वियो, पोइ वञी मूंखे मुख़्तलिफ़ फ़ोटोज़ मोकिलियईं सेट्स जा। त मूंखे हे सिंपल वणियो डिज़ाइन, ऐं मूंखे पाण मां सोचां थी पेंट बि कंदमि पाणे, त इहे असां वरिता आहिनि। सो अञा ॿिया बि मां हुनखे चयो आहे त नंढी साइज़ जा बि खपनि मूंखे, उहे बि ॾींदो। ऐं हिते पाणी ॾेई वियमि, माशाल्लाह फस्ट क्लास ग्रो था कनि। मुंहिंजी निम ॾिसो, ॿी निम जी जाइ हीअ आहे जेका अंदरि अञा वॾी थी थिए। सो हाणे असां हलूं था बाज़ारि, छा वठंदासीं, छा कंदासीं, उते असांखे मौक़ो मिलंदो या न मिलंदो वीडियो भरण जो, उहो त उते वञी ॾिसबो। सो हाणे हलूं था। हिन महिल पूरा 5 थिया आहिनि, ऐं असां 3 बजे घरां निकितासीं। हाणे असां आया आहियूं, बसि 2 मिंट साह पटींदासीं, उनखां पोइ जेको आहे निमाज़ पढ़ंदासीं। अज़ान अची वई आहे, ऐं शॉपिंग तव्हां सां पोइ थी मां शेयर कयां त असां छा करे आया आहियूं। जेको करणु वियासीं उहो बि कयोसीं, ऐं शॉपिंग में जेको न करणु वियासीं उहो बि शॉपिंग करे आयासीं। सो बहरहाल, ऐं ज़हरा अञा ताईं कोन आई आहे, उनजो सामान हिते पैक थियो पियो आहे, मानी बि पई अथसि अञा। सो असां घर में ई आहियूं, हाणे जेॾी महिल बि अचे। निमाज़ पढ़ी वरिती, ऐं हाणे तव्हां सां शॉपिंग शेयर कयां। उनखां पोइ अॼु मां वॉक ते बि न वेंदमि, छो त असां बाज़ारि में इलाही रुलिया आहियूं, ऐं असां कॾहिं बि बेसबब न रुलंदा आहियूं पंहिंजे कम सां, जेको बि वठिणो हुयो कुझु। सो सुराण वरितो ही रओ ऐं कमीस, छो 2 पीस ई मिले पियो, हिनजी सलवार कोन पई मिले, पर ब्लैक सलवारूं इलाही अथसि, कंहिंसां न कंहिंसां पाईंदी। नेक्स्ट वीक हिननि जे स्कूल में कंदा सेलिब्रेट ॿारनि जे लाइ ऑरेंज डे, त हिनखे अहिड़ो कोई ऑरेंज ड्रेस न हुयो। ऐं मां पंहिंजे लाइ जेको आहे 2 वरिता, 2 पीस जी सेल लॻल हुई, त मां हिकिड़ो ही वरितो। हिननि जूं प्लेन शलवारूं मूंखे मैचिंग वठणियूं पवंदियूं, ऐं ॿियो वरितमि हे, ॾाढा पिया वणनि ॿई मूंखे हिक ॿिए खां वधीक। सो इहे 2 सूट मां वरिता पंहिंजे लाइ, ऐं अञा हिननि जूं मैचिंग शलवारूं वठबियूं, उहे फ़िलहालु त न। ऐं ॿियो चैरिटी जे लाइ हे वरितमि 2 जोड़ा, हिननि ते सेल लॻल हुई, ऐं ईअं सनी कॉटन आहे जीअं लॉन वांगुरु, त आहिनि मूंखे किन ॿिनि ॼणनि जे लाइ चयो वियो आहे कपिड़नि जे लाइ। सो उन ॾींहुं 2 रेशमी वॻा वठी आयमि, अॼु वरी 2 हे वरितमि। पोइ जेको जंहिंजे नसीब में हूंदो उहो उन ॾे वेंदो, त जॾहिं असां बहाने सां कंहिं कम सां वञूं था, त पोइ मूं चयो ॾिठमि सेल जो लेबल हुयो हेॾो वॾो, पोइ हाणे अलाए केतिरे जी सेल हुई, धोखो केतिरो हुयो, सच केतिरो हुयो, ठीकु आहे। ऐं ॿियो वरितमि हे, त हिन में इहो सिल्वर सितारा एम्ब्रॉयडरी थियल आहे, त इहे 2 चैरिटी पर्पज़ सां। ऐं सुराण जूं 2 शर्ट्स खणी वियासीं असां, त उन्हनि सां ई रवा वरिता बि, लेसिस बि हणायूं ठारायूं। ऐं हिकिड़ो हे हुयसि ब्लैक ड्रेस, जंहिं ते असां इहे गोल्डन ऐं ऑरेंज लेस हणाई हुअसीं, त उन सां इहो रओ ठारायोसीं। रओ वरितो बि ऐं ठारायो बि, हिन में हे पार्ट घणो आहे हिन जो। सो बहरहाल इहो थी वियो हिन जो कमु। ऐं उनखां सवाइ हाणे बाज़ारि वञिजे एॾे, ऐं डॉलर स्टोर ते न वञिजे त इहो त नथो थी सघे न। सुराणे तो पंहिंजा खणी छॾिजांइ कपिड़ा, त हाणे मां हिते वेहंदमि आराम सां, ऐं तव्हांखे ॾेखारींदमि त उतां छा वरितो आहे। अच्छा हा, मां घर में पाइण जी चप्पल बि वरिती, हीअ वरिती चप्पल। ऐं मां तव्हांखे मज़े जी ॻाल्हि हीअ चप्पल ॾेखारियां, हिनखे कोई मां सम्झंदी 5 साल थी विया हूंदा वरिते, अञा बि अलाए मथे न थिया हुजनि। सो मां हिन सां वॉक बि कंदी आहियां। हिन जी तव्हां ॾिसो न, घसी आहे न, जेको आहे कुझु मथां ख़राबु न थियो अथसि, न को निशान पियो अथसि। बाटा जी चप्पल आहे, हमेशह मां इहो ई वठंदी आहियां ब्रांड, रबड़ जूं बाटा जूं चप्पलियूं, पर
हेठां हिन जी हालत हीअ थी वई आहे, कुड़ियूं घसी वियूं आहिनि, क्रैक्स पइजी विया आहिनि। सो ऐं वॉक करण में मूंखे हिन सां मज़ो थो अचे, त मां इहो सोचियमि त कंहिं बि महिल हीअ फाटी पवंदी हेठां, तंहिंजे करे मां हिकिड़ी चप्पल वठी आयमि वरी बि बाटा ताईं, कुझु सेम टाइप कंफर्टेबल जेके मूंखे लॻनि। ऐं हीअ मुंहिंजो अया प्लांट किरी पियो, सो हीअ नाज़ुकड़ो प्लांट मूंखे ॾाढो पियो वणे। हे हिन डॉलर शॉप तां वरिता, चप्पल डॉलर शॉप तां न वरिती आहे, महांगी आहे। ठीकु आहे, सो हे वरितमि हिकिड़ो, ॿियो हे वरितमि, हिननि जा गुल मूंखे ॾाढा पिया वणनि, ॿिन्हिनि जा। डस्ट केॾी पियल अथसि, ख़ैर मेरा ई थियणा आहिनि फाइनली। हे गुल मूंखे इलाही पिया वणनि। ॿियो इहो वरितमि, ऐं छो त मूंखे कॾहिं पंहिंजी कंहिं डेकोरेशन में कंहिंमें बि खपंदा रहंदा आहिनि। हिकिड़ो हे वरितमि, मेरा ॾाढा आहिनि जंहिंजी हद न आहे, पर हिन भाग पैसा बि नथा घटि कनि, रखियल पुराणी शयूं पर हाणे मूंखे वणनि पियूं, त मूंखे हे टई जेके आहिनि हिननि जा फ्लावर्स इलाही पिया वणनि। ॿियो छा छा वरितोसीं, हा ॿियो असां पंहिंजे सुराण जे लाइ असां हे वरितासीं बिस्किट, कोकोनट वेफर्स ऐं ऑरेंज वेफर्स। उनखां अलावा हे जेको मां ॿारनि जे लाइ गिफ्ट थी जमा कयां, उन्हनि जे लाइ ही 4 सॉक्स जो पैकेट, ऐं उन्हनि जे लाइ हे चॉकलेट इहो पैकेट वरितो। उन्हनि साॻनि ॿारनि जे लाइ हे स्वीट्स जो पैकेट वरितो मिक्स, ये वेंदा गिलगित बल्तिस्तान। हे डॉल्स जो पैकेट, हे सभु 160 में, ठीकु आहे। उन ॾींहुं मां हिननि जे लाइ प्लेट्स वग़ैरह वठी आई आहियां, प्यालियूं चमचा, त वरी हे अच्छा चमचा न वरिता आहिनि, त अॼु हे स्पून जो पैकेट बि 140 रुपयनि जो मिलियो। इहो वरितो। ऐं हा हिकिड़ो हे छो त छोकिरो छोकिरी आहिनि ॿई, त उन छोकिरीअ जे हिसाब सां मां गुॾियुनि जो पैकेट वरितो, ऐं छोकिरे जे हिसाब सां मां हे ज़ू जो पैकेट वरितो एनिमल्स। सो अलाए हाणे कीअं बि आहिनि, ॾिसण में चङा था लॻनि, वधीक अलाह ख़बर क्रैक्स अलाए छो पिया अथनि। त इहो थियो। ऐं ॿियो मुंहिंजी भेण खे पिया खपनि हे, छो त हुनखे शायदि कुझु ॿारनि खे गिफ्ट्स ॾियणा आहिनि, त हुन हे 2-3 प्यालियूं घुरायूं, इहे असां हुनजे लाइ वरितियूंसीं। सो इहा थी वई असांजी टोटल शॉपिंग। त हे त गिफ्ट वेंदा, हिननि खे थोरो मूंखे साफ़ु करिणो पवंदो, छो त इलाही मेरा आहिनि हे सभु गुल पन, ऐं मां किथे न किथे हिननि खे पंहिंजी डेकोरेशन में यूज़ कंदमि। हे गिफ्ट्स हुननि नंढड़नि ॿारनि जे लाइ, हुननि जे लाइ मां ॿियूं बि इलाही सारी शयूं वठी रखियूं आहिनि। त इहे पैक अञा सुभाणे बि कुझु मूंखे वठणियूं आहिनि, संडे बाज़ार मां कुझु कलर पेंसिल्स ऐं कलरिंग बुक्स वग़ैरह, त उहे बि मां हुन ॾे मोकिलींदमि। त इहो आहे, इहा असांजी अॼु जी शॉपिंग आहे। ऐं बिस्किट खाईंदासीं, हाणे इंजॉय कंदासीं, ऐं उनखां मां रेस्ट कंदमि, छो त मां ॾाढी थकिजी पई आहियां। अॼु वॉक जी छुटी, असांजी नमाज़ पढ़ी मां अची वियमि किचन में, डिनर जी तयारी आहे। ऐं हे कल्ह मां गोश्त बॉइल कयो हो, हिन में मसाला ऐं बसर वसर विधा आहिनि, ऐं इहो हिते पचे थो। राति जो इहो भुॻल बोड़ ठाहींदमि, ऐं हुन में पटाटा बि विझंदमि, प्लस उन सां गॾु गॾु पचंदा चांवर, जेके पहिरियां ई सुरण भिॼाए चुकी आहे। ऐं तव्हां खां मां हाणे हिते ई मोकिलाईंदमि, छो त अॼु कमु बि इलाही आहे ऐं मां थकिजी बि इलाही पई आहियां। सो कचहरीअ खे अॼोको ॾींहुं कैंसिल था कयूं। इनशाला ज़िंदगी रही सुभाणे मिलंदासीं। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। सुभाणे ताईं अल्लाह वाही।